अल्लाह जी नेमतुं जो इनाम रमज़ान। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बिश्शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद व क़ौलुल हक़। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़ुल रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। नाज़रीन किराम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अॼु असां माही मुबारक रमज़ान जे हिन बाफ़ज़ीलत, हिन रहमत ऐं मग़फ़िरत वारे महीने में, जंहिंमें ख़ुदावंदे आलम आसमानी कुतुब नाज़िल फ़रमाया ऐं हिन ई माह में ख़ुदावंदे आलम इंसाननि ते रोज़ा बि फ़र्ज़ कया। ख़ुदावंदे आलम छा थो फ़रमाए त ऐं इंसानो, मां तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया ईअं ई जीअं तव्हां खां पहिरियां वारनि ते रोज़ा फ़र्ज़ कया। त नाज़रीन, ही माह जंहिंमें ख़ुदावंदे आलम जूं रहमतूं ऐं बरकतूं इंसाननि ते वसनि थियूं, उहो ख़ुदावंदे आलम जेको चाहे थो त इंसान मूं वटि अचे, पाण खे गुनाहनि खां पाको साफ़ करे, पाण खे मुंहिंजी अबदियत में शामिल फ़रमाए। ऐं ख़ुदावंदे आलम इहो थो चाहे त इंसान खे जेके बि मूं वाजिबात ॾिना आहिनि, जेके बि मूं इंसान ते फ़र्ज़ कया आहिनि कम, उहे सभई अंजाम ॾे। ऐं जेके बि मूं इंसान ते हुक़ूक़ रखिया आहिनि, मूं पंहिंजा हुक़ूक़ रखिया आहिनि, बंदनि जा हुक़ूक़ रखिया आहिनि, वालिदैन जा हुक़ूक़ रखिया आहिनि, उहे सभई इंसान अंजाम ॾेई करे मुंहिंजी रज़ा हासिल करे। त नाज़रीन, हिन माह मुबारक में जेके ख़ुसूसी आमाल हूंदा आहिनि, जेके ख़ुसूसी इबादतूं हूंदियूं आहिनि, माह रमज़ान जी बाफ़ज़ीलत जेके आमाल आहिनि, उन्हनि मां हिकु फ़ज़ीलत रोज़ो आहे। हिन माह में क़ुरान पाक जी तिलावत, जंहिं में अगरि हिकिड़ी आयत पढ़ी वञे त ईअं आहे जीअं ॿियनि महीननि में पूरो क़ुरान ख़तमु करण जेतिरो सवाबु आहे। ऐं रवायत में ॿुधाए थो वञे, रवायतूं ॿुधाइनि थियूं त हर शइ जे लाइ हिकु बहार आहे ऐं माह मुबारक रमज़ान क़ुरान जे लाइ बहार आहे। छो जो इंसान हिन में अगरि हिकिड़ी आयत पढ़े थो त ॿिनि महीननि में पूरे ख़तम क़ुरान जो सवाबु थो मिले। त नाज़रीन, असां अॼु हिकु ॿिए ऐं नए मौज़ू सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। उहो हुक़ूक़नि जे हवाले सां आहे। हुक़ूक़ कहिड़ा, वालिदैन जा इंसाननि ते कहिड़ा हुक़ूक़ आहिनि ऐं वालिदैन जी अज़मत ऐं एहतराम छा आहे। ख़ुदावंदे आलम वालिदैन जी अज़मत केतिरी रखी आहे ऐं उन्हनि जा हुक़ूक़ औलाद ते केतिरा रखिया आहिनि ऐं इंसान खे केतिरे क़दुरु ताईं पंहिंजे वालिदैन जो एहतराम करणु खपे। जंहिं तरीक़े सां मूं तव्हांजे साम्हूं बनी इसराइल जी आयत पढ़ी, जंहिंमें ख़ुदावंदे आलम फ़रमाए थो त ईअं ई दुआ घुरो, कुल रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। चओ त ऐं मुंहिंजा रब, मुंहिंजे वालिदैन, कंहिं ते, हुननि ॿिन्हिनि ते यानी मुंहिंजे वालिदैन ते ईअं ई रहम कर जीअं हुननि मुंहिंजे नंढपिण में मूं ते रहम कयो। त नाज़रीन किराम, हिते ख़ुदावंदे आलम दुआ घुरण जो सलीक़ो बि सेखारे थो त कीअं दुआ घुरो। त पंहिंजे वालिदैन लाइ इन तरीक़े सां दुआ घुरो जो जहिड़े तरीक़े सां तव्हां नंढा हुयव, तव्हांजे वालिदैन तव्हांजा नाज़ खयां, तव्हांजे वालिदैन तव्हां ते रहम वारी निगाह विधी, तव्हांजे वालिदैन तव्हांजे ॾुखनि में, परेशानियुनि में, तव्हांजे बीमारियुनि में तव्हां सां गॾु हुया ऐं तव्हांजा वालिदैन तव्हांजे परेशानियूं खणी करे, पंहिंजूं निंडूं फिटाए करे, इहे अज़ियतूं बर्दाश्त करे तव्हांजी परवरिश कयनि। अहिड़े तरीक़े सां ख़ुदावंदे आलम फ़रमाए थो त तव्हां पंहिंजे वालिदैन जे लाइ कीअं दुआ घुरो, जीअं तव्हांजे वालिदैन तव्हांजे नंढपिण में तव्हां ते रहम कयो, तव्हांजी परवरिश कई, अहिड़े तरीक़े सां मां ख़ुदा बि तव्हांजे वालिदैन ते रहम कयां। त नाज़रीन, क़ुरान मजीद में ख़ुदावंदे आलम 6 मक़ामनि ते त ईअं ई फ़रमायो आहे त पंहिंजे वालिदैन जो अदब कयो, पंहिंजे वालिदैन जो एहतराम कयो। उन खां अलावा घणनि मक़ामनि ते ख़ुदावंदे आलम क़ुरान में फ़रमायो आहे त जिते जिते ख़ुदा पंहिंजे इबादत जो हुकुम ॾिनो आहे, उते वालिदैन जे एहतराम जो, ऐं जिते पंहिंजे शुक्र जो, उते वालिदैन जे शुक्र जो हुकुम ॾिनो आहे। ॾिसंदा हलूं त रवायतूं ॿुधाइनि थियूं त
त अगरि कोई इंसान हिन दुनिया में पंहिंजे वालदेन जी ख़िदमत न करे सघियो आहे त अगरि उहे हिन दुनिया मां हलिया विया आहिनि त उन्हनि जी मग़फ़िरत लाइ दुआ घुरे। अगरि इंसान हिन दुनिया में उन्हनि जा वालदेन कोन्हनि के उन्हनि जा वालदेन हिन दुनिया मां हलिया विया आहिनि त उन्हनि जी मग़फ़िरत लाइ दुआ घुरनि। उन्हनि जे लाइ जेके दुआऊं आहिनि, जेके सूर आहिनि उहे पढ़ी करे मोकिले, जेके क़ुर जा ख़तमा आहिनि उहे पढ़ी करे मोकिले त जीअं उन्हनि खे उनजो सवाबु मिले। त नाज़रीन, हिते ख़ुदावंद आलम जेको क़ुर मजीद में फ़रमाए थो, छा थो फ़रमाए त वक़ज़ा रब्बुक, ऐं तुंहिंजे रब जो फ़ैसिलो आहे, अल्लाह तअबुदू, न कयो कंहिंजी इबादत, इल्ला इयाहू, सवाइ कंहिंजी इबादत जे, हुन जी, यानी कंहिंजी सिर्फ़ु अलाह जी इबादत जे, तव्हां कंहिंजी इबादत न कयो। उन खां अलावा ख़ुदावंद आलम फ़रमाए थो वबिल वालिदैनी एहसाना। त नाज़रीन इकराम, हिन आयत में ख़ुदावंद आलम पंहिंजी इबादत जे हुक्म सां गॾोगॾु छा थो फ़रमाए त तव्हां पंहिंजे वालदेन सां एहसान कयो। वालदेन में माउ ऐं पीउ ॿई शामिल आहिनि, त उन्हनि ॿिन्ही ते तव्हां एहसान कयो, उन्हनि सां नेकी कयो। एहसान जी माना छा, त उन्हनि सां नेकी कयो, उन्हनि सां सुठे तरीक़े सां, सुठे सलूक सां पेश अचो। त नाज़रीन, ख़ुदावंद आलम इहो ई फ़रमाए थो त तुंहिंजे रब जो इहो इरादो आहे, तुंहिंजे रब जो इहो इरादो आहे ऐं तुंहिंजे रब जो इहो फ़ैसिलो आहे त तव्हां कंहिंजी इबादत न कयो सवाइ हुन अलाह जी इबादत जे, ऐं पंहिंजे वालदेन सां सुठो सलूक कयो, उन्हनि ते एहसान कयो, उन्हनि सां नेकी कयो। वरी अॻिते ख़ुदावंद आलम फ़रमाईंदो थो वञे सूरे बनी इसराईल जी आयत नंबर 23 में, इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़िन। ख़ुदावंद आलम नाज़रीन छा थो फ़रमाए त जेकॾहिं उन्हनि मां हिकु या ॿई तुंहिंजे साम्हूं पुढ़ा थी वञनि, केरु, जेके वालदेन माउ हुजे या पीउ हुजे। ख़ुदावंद आलम फ़रमाए थो अगरि उन्हनि मां हिकु तव्हांजे साम्हूं पुढ़ो थी वञे या ॿई तव्हांजे साम्हूं पुढ़ा थी वञनि त उन वक़्तु पुढ़ाइप में अगरि हू तव्हांखे घणो कमु ॾेखारे वञनि, तव्हां ते घणो अगरि ॻाल्हाए वञनि, गुस्सो करे वञनि, तव्हां उन्हनि खे उफ़ बे न चओ। इन आयत जी वज़ाहत में इमाम सादिक़ अलैहिस्सलाम फ़रमाइनि था त ख़ुदावंद आलम पंहिंजे वालदेन खे उफ़ न चवण खां वधीक अगरि कोई लफ़्ज़ हुजे हा त पंहिंजे वालदेन खे न चओ, त उहो बि ख़ुदावंद आलम हिते इस्तेमालु करे हा। पर ख़ुदा हिते छा थो फ़रमाए त तव्हां पंहिंजे वालदेन खे उफ़ बि न चओ। अगरि हू पुढ़ा थी वञनि तव्हांजी ज़िंदगी में, हिकु माउ हुजे या हिकु पीउ हुजे या ॿई हुजनि तव्हांजी ज़िंदगी में, त उहे पुढ़ा थी वञनि त उन्हनि खे तव्हां उफ़ बि न चओ। त नाज़रीन, अॻिते ख़ुदावंद आलम फ़रमाए थो वला तनहर, ऐं उन्हनि खे छिड़ बि न ॾियो। अगरि तव्हांजा वालदेन पुढ़ाइप में अची विया आहिनि, उन्हनि जी उमिरि वॾी थी वई आहे, उहे तव्हांखे कुझु घणो कमु ॾेखारे था वञनि या तव्हां ते गुस्सो था कढनि, त तव्हां उन्हनि खे दड़को न ॾियो, उन्हनि खे छिड़ बि न ॾियो। वकुल लहुमा कौलन करीमा, ऐं उन्हनि सां ख़ुदावंद आलम ॿुधाए थो त तव्हां कहिड़े तरीक़े सां पंहिंजे वालदेन सां ॻाल्हायो। ख़ुदा फ़रमाए थो त उन्हनि सां नरमी ऐं महिरबानी सां पेश अचो। तव्हां पंहिंजे वालदेन सां नरमी ऐं महिरबानी सां पेश अचो, छो जो ही तव्हांजा वालदेन उहो ई आहिनि जंहिं तव्हांखे तव्हां ते नंढपिण में तव्हां ते रहम कयो आहे, तव्हांजी पालना, तव्हांजी परवरिश कई अथनि। त नाज़रीन, ख़ुदावंद आलम अॻिते फ़रमाईंदो थो वञे सूरे बनी इसराईल जी आयत नंबर 24 में त वख़्फ़िज़ लहुमा जो जनाह दुल्ली मिनर रहमती। ख़ुदावंद आलम फ़रमाए थो ऐं उन्हनि जे अॻियां शफ़क़त ऐं आजिज़ी यानी झुकाव सां, उन्हनि जे साम्हूं इनकिसारी सां कंधु निमाए करे बीह रहो। पंहिंजे माउ पीउ जे साम्हूं कंधु निमाए करे बीह रहो। अगरि असांजा वालदेन असांखे काई शइ ॾियनि त उन्हनि खां असां उहा शइ कीअं वठूं, त छा असां उन्हनि खां हथ हीअं वधाए करे वठूं न। ऐं जेके असांखे मासूमियत जूं हदीसूं मिलनि थियूं, जेके रवायतूं मिलनि थियूं, उहे ॿुधाइनि थियूं त तव्हां अगरि पंहिंजे वालदेन खां काई शइ वठो त हथु मथां खां न हुजे, बल्कि हथु हेठां खां ॾेई करे उहा शइ वठो। अगरि ॾियण बि चाहियो त उन शइ जे हेठां हथु हुजे, पोइ उहा शइ पंहिंजे वालदेन खे अता कयो। त नाज़रीन, अॻिते ख़ुदावंद आलम छा थो फ़रमाए त वकुल रब्बिर हमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। ख़ुदावंद आलम दुआ घुरण जो बि तरीक़ो ॿुधाए थो त पंहिंजे वालदेन जे लाइ तव्हां दुआ कीअं घुरो। ख़ुदा फ़रमाए थो ऐं चओ ऐं मुंहिंजा पालणहार,
उन्हनि ॿिन्ही ते रहम कर जीअं उन्हनि ॿिन्ही मूं ते नंढे हूंदे रहम कयो। नंढे हूंदे माउ पीउ कीअं पंहिंजे औलाद ते रहम कंदा आहिनि, कहिड़े तरीक़े सां उन्हनि खे प्यार ऐं मुहबत ऐं शफ़क़त सां पंहिंजे झोली में विहारे करे पालींदा आहिनि। त ख़ुदावंद आलम इहो थो फरमाए त तव्हां पंहिंजे वालदेन सां जे लाइ अहिड़े तरीक़े सां दुआ घुरो जहिड़े तरीक़े सां तव्हां ते उन्हनि रहम कयो त जीअं आउं बि उन्हनि ते अहिड़े तरीक़े सां रहम कयां। त नाज़रीन, हिकु इहे जेके ॿ हस्तियूं आहिनि, जेका माउ आहे, हिकु आहे पीउ। हीअ जेके वालदेन आहिनि ख़ुदावंद आलम जी तरफ़ां इंसान ते नेमत आहिनि, इंसान ते ख़ुदा जी रहमत आहिनि। इन्हनि जे ज़रिए सां ख़ुदावंद आलम पंहिंजे बंदन ते रहमत वसाए थो, नेमतूं उन्हनि ते वसाए थो। रवायतूं लिखनि थियूं कंहिं बि घर में अगरि वालदेन माउ हुजे या पीउ हुजे, ॿई बूढ़ा हुजनि या ज़ईफ़ हुजनि, उहे अगरि मौजूदु हूंदनि घर जे कंहिं बि अगरि कुंड में वेठल हुजनि त ख़ुदावंद आलम इन्हनि जे वजूद जी बरकत जी वजह सां अलाए केतिरियूं मुसीबतूं अचण खां पहिरियां हटाए थो छॾे, छो जो इन्हनि जे वजूद में एतिरो बरकत आहे। त नाज़रीन, जेके असांजा वालदेन आहिनि उन्हनि जी जेके अतायत आहे, उन्हनि जा जेके हुक़ूक़ आहिनि, उन्हनि जो जेको एहतराम आहे, ख़ुदावंद आलम लोहे महफ़ूज़ में जेके ॿ शयूं लिखियूं, उन्हनि में पहिरीं जेका शइ लिखी ख़ुदावंद आलम जेको जुमिलो लिखियो उहो ईअं लिखियईं त ला इलाहा इल्लल्लाह, यानी अलाह खां सवाइ ॿियो को बि मअबूद न आहे। उन सां गॾो ख़ुदावंद आलम हिकिड़ो ॿियो जुमिलो बि लोहे महफ़ूज़ में लिखियो। उहो कहिड़ो? उहो इहो त जेको बि इंसानु पंहिंजे वालदेन खे राज़ी थो रखे, पंहिंजे वालदेन जी ख़िदमत थो करे, त उहे इंसान उन्हनि सां अगरि वालदेन राज़ी थी था वञनि त मां बि ख़ुदा उन्हनि ई बंदनि सां राज़ी आहियां जिन्हनि सां वालदेन राज़ी आहिनि। पर मुंहिंजा उहे बंदा जिन्हनि सां वालदेन नाराज़ आहिनि, उन्हनि जो हक़ अदा नथा कनि, त मां ख़ुदा बि उन्हनि खां नाराज़ आहियां। त नाज़रीन, हिन जेको हदीस कुदसी में जो ख़ुदावंद आलम लोहे महफ़ूज़ में लिखी छॾियो आहे, ख़ुदावंद आलम उन में छा जुमिला लिखिया आहिनि? हिकिड़ो पंहिंजी वहदानियत, त मूंखां अलावा ॿियो को बि मअबूद न आहे। उन सां गॾो ख़ुदावंद आलम वालदेन जी नाराज़गी ऐं रिज़ा खे लिखियो आहे त जंहिं बंदनि सां पंहिंजा वालदेन राज़ी आहिनि त मां बि उन बंदनि सां राज़ी आहियां, अगरि वालदेन नाराज़ त बि मां नाराज़ आहियां। त नाज़रीन, ॾिसंदा हलूं त हिन मुआशिरे में कुझु इंसान अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजे वालदेन जी ज़िंदगी में त उन्हनि जी ख़िदमत कंदा आहिनि, उहो शरफ़ त हासिलु कंदा आहिनि, पर अगरि उहे हिन दुनिया मां हलिया था वञनि त पोइ उन्हनि जो उहो एहतराम, उहो उन्हनि जो ख़्यालु, उन्हनि जे लाइ दुआए मग़फ़िरत उहो नथो रहे। त नाज़रीन, असां रवायतुनि में ॾिसंदा हलूं त रवायतुनि में मिले थो त कोई इंसान अगरि पंहिंजे वालदेन जी हिन दुनिया में ख़्यालु रखे थो, ख़िदमत करे थो, उन्हनि ते ख़र्च थो करे, पर अगरि उहे हिन दुनिया मां हलिया था वञनि, उन्हनि खे यादि नथो करे, उन्हनि जी मग़फ़िरत लाइ कुझु नथो मोकिले, न उन्हनि जो क़ज़ा नमाज़ूं थो पढ़ाए या नमाज़ूं पढ़े नथो क़ज़ा, या क़ज़ा रोज़ा नथो रखाए, त पोइ ख़ुदावंद आलम अहिड़नि इंसाननि खे नाफ़रमान शुमार थो करे। इहे जेके इंसान आहिनि उहे नाफ़रमान आहिनि ऐं फ़रमान बरदार उहे आहिनि जेके पंहिंजे वालदेन खे जी ख़िदमत हिन दुनिया में बि कनि था, ऐं उहे जॾहिं हिन दुनिया मां हलिया वञनि त तॾहिं बि उन्हनि खे यादि रखनि, उन्हनि जी मग़फ़िरत लाइ दुआ घुरनि ऐं उन्हनि जा क़ज़ा नमाज़ूं पढ़नि, उन्हनि जा क़ज़ा रोज़ा रखनि। त नाज़रीन, रवायतूं ॿुधाइनि थियूं त अगरि कोई इंसानु हिन दुनिया में ख़िदमतूं करे थो, पर उहे हिन दुनिया मां वालदेन हलिया था वञनि त उनखे विसारियो छॾनि, त हदीसूं ॿुधाइनि थियूं त उहे औलाद नाफ़रमान शुमार थींदा, जेके दुनिया में इबादतूं कनि, इहे ख़िदमतूं कनि, पर उनजे वञण खां बाद में उन्हनि जी ख़िदमतूं उन्हनि खे यादि करणु, विसारे छॾणु उन्हनि खे, त पोइ उहे इंसान जेके आहिनि उहे नाफ़रमान शुमार थींदा। त नाज़रीन, तव्हांजे ख़िदमत में ॿुधाईंदी हलां त ख़ुदावंद आलम वालदेन जो जेको एहतराम ऐं उन्हनि जो जेको अदब ऐं उन्हनि जा जेके हुक़ूक़ पंहिंजे बंदनि ते फ़र्ज़ कया आहिनि, त उहे इन लाइ त हू पंहिंजे वालदेन जे मर्तबे खे सम्झी सघनि, त उन्हनि जे वजूद जे करे, माउ पीउ जे वजूद जे करे ई उहे औलाद हिन दुनिया में आया आहिनि। अगरि उहे न हुजनि हा त हीअ इंसान बि हीअ दुनिया में न अची सघनि हा। जंहिं तरीक़े सां रवायत में मिले थो त अगरि कोई इंसान
पंहिंजे वालदेन जो अदब नथो करे, भले उहे हिन दुनिया में जेतिरा बि रोज़ा रखे, जेतिरो बि नमाज़ूं पढ़े, जेतिरा हज करे, तॾहिं बि उहे उनजा क़बूल न वेंदा, छो जो हू वालदेन जो नाफ़रमान आहे, वालदेन जो फ़रमानबरदार कोन्हे। पर अगरि कोई इंसान पंहिंजे वालदेन जो फ़रमानबरदार थिए थो, उन्हनि जी ख़िदमत करे थो ऐं उन्हनि सां हुस्न सलूक करे थो, त पोइ ख़ुदावंद आलम ऐं ख़ुदा जा अंबिया नबी सभई उन बंदे जे लाइ मुश्ताक़ थी वेंदा आहिनि। ॾिसंदा हलूं, रवायतूं ॿुधाइनि थियूं अवैस करनी जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकु ख़ासि साहबी हुयो, जंहिंखे मुदत खां इहो शौक़ु रहंदो हुयो त मां रसूलुल्लाह जी ख़िदमत में वञा ऐं उन्हनि जे ज़ियारत जो शर्फ़ हासिलु कयां। रवायत ॿुधाइनि थियूं त उहो अवैस करनी पंहिंजी माउ खे राज़ी करे ऐं उनखां इजाज़त वठी करे जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात करण लाइ वञे थो, उनखे उनजी माउ छा थी चवे त मां तोखे इजाज़त ॾियां थी, पर कुझु टाइम लाइ, पर कुझु वक़्त लाइ। अगरि ही ज़ुहरैन जे टाइम ताईं वक़्तु मुयन थी करे ॾिए त हिन टाइम ताईं अगरि वापसि न आई त मुंहिंजी इजाज़त कोन अथई। ही जॾहिं अवैस करनी पंहिंजे माउ खां इजाज़त वठी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुलाक़ात लाइ वञे थो, अहिड़ी शौक़ ऐं मुहबत सां, अहिड़ी त उनखे अवैस करनी खे मुहबत आहे रसूलुल्लाह सां, जॾहिं ही सफ़र जारी थो करे त उन जे अखियुनि मां मुहबत जा ॻोढ़ा वहण शुरू थिया आहिनि त मां पंहिंजे महबूब रसूल अकरम सां मुलाक़ात करण थो वञा। जॾहिं ही अवैस करनी वेंदे वेंदे रसूल जे शहर में पहुतो आहे त उते अवैस करनी ख़ुशी मां उन जा ॻोढ़ा न पिया रुकजनि। उते अवैस करनी खे ॿुधायो थो वञे त रसूल ख़ुदा किथे सफ़र ते विया आहिनि ऐं उन्हनि जे अचण में उन्हनि खे देरि थी वेंदी। त अवैस करनी खे उते बि पंहिंजे माउ सां कयल वाइदो यादि आहे त मां पंहिंजे माउ सां वाइदो करे आयो आहियां त मूंखे हिन टाइम ते वापसि वञिणो आहे पंहिंजे घर। जॾहिं ॾिसे थो, इंतज़ारु थो करे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इंतज़ारु थो करे त पैगम्बर न आया, जॾहिं ॾिसे थो त हीउ टाइम पूरो थियण वारो आहे त उते ई अवैस करनी पंहिंजे महबूब, पंहिंजे हुज़ूर, पंहिंजे सरकार जी ज़ियारत करण खां बग़ैर ई वापसि पंहिंजे घर थो वञे। त नाज़रीन, जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे शहर वापसि था अचनि त ॿुधाए थो वञे त अवैस करनी तव्हांजी मुलाक़ात लाइ आयो हुयो, पर हू पंहिंजी माउ सां इहो वाइदो करे आयो हुयो त मां हिन टाइम ते वापसि अची वेंदुसि, इन जे करे हू हलियो वियो। त नाज़रीन, उन वक़्तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा था फ़रमाइनि त ऐं अवैस करनी असां तुंहिंजा मुश्ताक़ आहियूं। अवैस करनी त पंहिंजे माउ सां कयल वाइदो निभाए वियो आहे, पर अवैस करनी हिते जन्नत जी ख़ुशबू छॾे वियो आहे ऐं हुज़ूर अकरम जेको ख़ुदा जो हबीब आहे, ख़ुदा जो पैगम्बर आहे, उहो छा थो फ़रमाए त अवैस करनी हाणे मां तुंहिंसां मिलण जो ऐं तुंहिंजी ज़ियारत करण जो मुश्ताक़ थी वियो आहियां। नाज़रीन, आख़िर रसूलुल्लाह छो अहिड़नि माण्हुनि इन जे करे मुश्ताक़ थी विया, छो जो हू पंहिंजे माउ सां वाइदो कयल वाइदे ते पंहिंजे ते साबित क़दम रहियो ऐं वाइदो निभाए करे वापसि वियो हलियो। त नाज़रीन, माउ पीउ जो जेको बि ख़िदमत गुज़ार या उन्हनि जे हुकुमनि ते अमल करण वारो, उन्हनि जे चए खे मञण वारो हूंदो आहे त ख़ुदा ऐं ख़ुदा जो हबीब उन्हनि खां राज़ी रहंदा आहिनि। भले कोई इंसान पंहिंजे वालदेन खे नाराज़ रखे, पर उहो इंसान, रवायतूं ॿुधाइनि थियूं त उन इंसान जी जॾहिं मौत ईंदी आहे त उन ते सख़्ती थींदी आहे ऐं उहो इंसान जॾहिं हिन दुनिया मां हलियो थो वञे तॾहिं बि उन इंसान ते आख़िरत में ऐं क़ब्र में बि सख़्ती थींदी आहे। नाज़रीन, अगरि कोई इंसान वालदेन जी अज़मत खे नथो ॼाणे त पोइ हिन माह मुबारक रमज़ान में जेको असांखे ख़ुदावंद आलम अता कयो आहे, असां पंहिंजे वालदेन खे हिन माह में राज़ी करे वठूं ऐं उन्हनि जी ख़िदमत करे वठूं त जीअं ख़ुदावंद आलम जे उन रहमतनि ऐं बरकतनि ऐं शफ़क़तनि खां बि फैज़याब थी सघूं, जिन ख़ुदावंद आलम हिन माह में जेके बरकतूं ऐं जेके रहमतूं रखियूं आहिनि उन सभिनी खां फैज़याब थी सघूं। त नाज़रीन, वालदेन जे बारे में जेके रवायतूं ऐं जेके हदीसूं नक़ल थियूं आहिनि, रवायतूं ॿुधाइनि थियूं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त बरोज़े क़यामत नेक माण्हुनि जो सरदार उहो इंसान हूंदो जेको पंहिंजे वालदेन जे मरण खां बाद में बि उन्हनि सां हुस्न सलूक करे। अगरि वालदेन इन दुनिया मां हलिया था वञनि
त उन्हनि सां हुस्न सलूक केरु कंदो? उहो इंसान हुस्न सलूक कंदो जेको पंहिंजे माउ पीउ जो फरमान बरदार हूंदो। पंहिंजे माउ पीउ जे लाइ छा कंदो? पंहिंजे माउ पीउ जी मग़फ़रत लाइ दुआऊं घुरंदो, उन्हनि जूं क़ज़ा नमाज़ूं पढ़ंदो ऐं उन्हनि जा क़ज़ा रोज़ा रखंदो त उहो फरमान बरदार शुमार थींदो ऐं उहो इंसान सालिह शुमार थींदो। हिते रवायत में जेको रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त उहो इंसान बरोज़े क़यामत माण्हुनि जो सरदार शुमार थींदो जेको पंहिंजे वालदेन जे मरण खां बाद में उन्हनि खे यादि थो करे ऐं उन्हनि जी मग़फ़रत लाइ दुआ थो घुरे, उन्हनि जी मग़फ़रत लाइ हिन दुनिया मां नमाज़ूं पढ़ी या रोज़ा रखी करे मोकिले थो। नाज़रीन, अगरि असां ॾिसंदा हलूं त असां पंहिंजे हिन दुनिया में त ख़िदमत नाहे कई पंहिंजे वालदेन जी, पर अगरि उहे हलिया विया आहिनि त उन्हनि जे अञा मौक़ो आहे असां वटि असां उन्हनि जी मग़फ़रत लाइ दुआऊं घुरूं, उन्हनि जे लाइ क़ुरान पढ़ी करे मोकिलियूं, उन्हनि जी मग़फ़रत लाइ नमाज़ूं पढ़ूं, उन्हनि जी मग़फ़रत लाइ रोज़ा उन्हनि जा क़ज़ा रखायूं। त नाज़रीन, बेशक ख़ुदावंद आलम बख़्शण वारो आहे, उहो इंसान जे गुनाहनि खे बख़्शिश ॾींदो। रवायतूं ॿुधाइनि थियूं त जनाबे ख़तमी मरतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जेको इंसान पंहिंजे वालदेन खे राज़ी थो रखे, उन्हनि खे नाराज़ नथो करे त पोइ ख़ुदावंद आलम बि उन्हनि इंसाननि खां राज़ी थी थो वञे। ऐं कोई इंसान अगरि पंहिंजे वालदेन जी हक़ीक़ी ख़िदमत बि करे थो त नबियनि जो हमनशीन थिए थो, उन्हनि खे नबियनि सां गॾु बहिश्त में जॻह ॾिनी वेंदी। जहिड़े तरीक़े सां मशहूरु हिकु वाक़ियो आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो, त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं ख़ुदावंद आलम जे बारगाह में इल्तिजा थो करे त परवरदिगारा मूंखे ॿुधा त उहो कहिड़ो बंदो आहे जेको बेश्त में मुंहिंजो हमनशीन रहंदो, जेको बेश्त में मूंसां गॾु रहंदो। त उन वक़्तु ख़ुदावंद आलम फरमाए थो, ऐं मूंसा वञ फिलाणे बाज़ार में, उते हिकिड़ो बाज़ार में हिकु कसाई जी दुकानु मिलंदई, उन दुकान में वञ ऐं उन कसाई खां पुछ तोखे ख़बर पइजी वेंदई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम वञनि था, उते उन ई बाज़ार में उन ई कसाई जे दुकान ते वञनि था ऐं उन खां दरियाफ़्त कनि था त तूं कसाई आहीं। ॾिसे थो पियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम उहो कसाई पंहिंजो गोश्त खपाए करे थोरो गोश्त पंहिंजे घर लाइ खणी पियो वञे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम बि उन जे पोयां उन जे घर ताईं विया। जॾहिं घर ते पहुता त उन वक़्तु हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾिठो त हू शख़्स घर में वियो। हज़रत मूसा घर जो दरवाज़ो खड़कायो त उहो शख़्स आयो ऐं हज़रत मूसा चयो त अॼु मां तव्हांजो महिमान थियण थो चाहियां। त उहो शख़्स जेको कसाई हुयो हज़रत मूसा खे पंहिंजे घर वठी थो वञी करे हिकु ख़ासि जॻह ते हज़रत मूसा खे विहारे थो। हज़रत मूसा वेही करे ॾिसनि था त जेको हू कसाई आहे उहो घर में मुख़्तलिफ़ कमु थो करे। हज़रत मूसा ॾिसनि था पिया त उहो कसाई छा थो करे, वञी करे मानी ठाहे थो, मानी खणी करे वञी हिकिड़े हुजरे में वञे थो, उतां हिकु नाज़ुक ऐं ॿुढड़ी औरत खे खणी थो अचे। उन औरत खे खणी अची पंहिंजे झोली में वेही उनखे मानी खाराए वरी उनखे वञी करे पंहिंजी जॻह ते रखी थो अचे। जॾहिं हू हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि अचे थो कसाई, त हज़रत मूसा ख़ुदा जो नबी उन कसाई खां पुछे थो त ॾे हवाल त तूं पंहिंजी माउ जी ख़िदमत एतिरे क़दुरु करीं थो ऐं तुंहिंजी माउ जेका आहे ॿुढड़ी उहा तुंहिंजे कन में छा पई चवे? त हू कसाई चवे थो त हीअ मुंहिंजी माउ पोड़ी थी चुकी आहे ऐं हीअ हली बि नथी सघे ऐं हीअ कुझु कमु नथी करे सघे ऐं मूं वटि एतिरा पैसा कोन्हनि या मूं वटि एतिरो रोज़गारु कोन्हे जो मां पाण वटि कोई नौकर रखी सघां जेको ख़िदमत करे सघे, जेको कमु करे सघे। त मां पंहिंजी हिन माउ जी ख़िदमत पाण कंदो आहियां ऐं हिन खे वेंजारींदो आहियां, हिन खे फणी ॾींदो आहियां, हिन जी ख़िदमत कंदो आहियां ऐं हिन खे मानी बि चॿाड़े करे खाराईंदो आहियां, छो जो हीअ तमामु ज़ईफ़ थी चुकी आहे, हीअ मानी बि सही तरह सां खाई नथी सघे। त उन वक़्तु हज़रत मूसा पुछे थो त मूंखे ॿुधा त तुंहिंजी माउ आख़िरी जॾहिं त उनखे विहाण पियो वञे त उन वक़्तु आख़िरी लम्हे में कुझु लफ़्ज़ चया हुअसि, उहे छा चया हुअसि? त हीअ कसाई चवे थो त मुंहिंजी माउ उन वक़्तु मूंखे दुआ पई ॾे त ऐं मुंहिंजा पुट मां दुआ थी ॾियां त ख़ुदावंद आलम तोखे मूसा नबी सां गॾु मशहूरु कंदो जन्नत में। त उन वक़्तु हज़रत मूसा अलैहिस्सलाम इहो ॿुधी करे
उन कसाई खे उन वक़्तु ई ख़ुशख़बरी ॾिए थो ऐं चवे थो त तोखे ख़ुशख़बरी हुजे जो तुंहिंजी माउ जी दुआ क़बूल थी वई आहे ऐं ख़ुदावंद आलम मूंखे बिशारत ॾिनी आहे त ऐं मूसा तुंहिंजो हमनशीन इहो कसाई हूंदो जेको पंहिंजी माउ जी एतिरे क़दुरु ख़िदमत करे थो। त नाज़रीन इकराम, अगरि कोई औलाद, अगरि कोई इंसान पंहिंजे वालदेन जी ख़िदमत करे थो, उन्हनि जूं दुआऊं हासिलु करे थो, त ख़ुदावंद आलम उन्हनि खे पैगम्बरनि जे हमनशीनी जो रुतबो ॾिए थो। पैगम्बरनि जे जेके बेश्त में रहनि था रुतबे ते, उन रुतबे ते उन्हनि खे बि जॻह ॾींदो। नाज़रीन, असां हिन माह मुबारक रमज़ान में जंहिंमें असां रोज़ा रखंदा आहियूं, जंहिंमें असां नमाज़ूं पढ़ंदा आहियूं, जंहिंमें असां दुआऊं हाजतूं घुरंदा आहियूं, त असां हिन माह में हिकु अज़ीम जेका इबादत आहे उहा आहे पंहिंजे वालदेन जी ख़िदमत। त असां हिन माह में पंहिंजे वालदेन जी ख़िदमत बि कंदा हलूं। ॾिसंदा हलूं त रवायतूं ॿुधाइनि थियूं त तव्हां अगरि जिहाद करणु चाहियो था त जिहाद खां बि अफ़ज़ल तव्हांजी पंहिंजी माउ जी ख़िदमत आहे। हिकु बंदो अचे थो रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, पुछे थो या रसूल अल्लाह त मूंखे जिहाद करण जो शौक़ु आहे, छा मां जिहाद करे सघां थो? त रसूल ख़ुदा फरमाइनि था इहा सुठी ॻाल्हि आहे, तूं जिहाद भले कर ऐं जिहाद में अगरि तूं शहीद थी वएं त तुंहिंजा गुनाह माफ़ थी वेंदा ऐं बेश्त में तोखे बुलंद दर्जो मिलंदो। अगरि तूं जिहाद में वएं ऐं तूं उतां खां वापसि मोटी आहीं त बि तो ख़ुदावंद आलम तुंहिंजा गुनाह माफ़ करे छॾींदो। ईअं ई माफ़ु कंदो जहिड़े तरीक़े सां कोई नओं ॼावल ॿारु हूंदो आहे जेको गुनाहनि खां पाक हूंदो आहे। त नाज़रीन, उन वक़्तु ई शख़्स चवे थो या रसूल अल्लाह, मुंहिंजा वालदेन मुंहिंजे घर में मौजूदु आहिनि, जॾहिं मां हेॾा तव्हां ॾांहुं अचां पियो जिहाद करण लाइ त मुंहिंजा वालदेन उन वक़्तु मूंसां नाख़ुशि हुया ऐं हू न पिया चाहिनि त मां उन्हनि खां परे कॾहिं कंहिं जॻह ते वञा, छो जो मूंखे जिहाद करण जो शौक़ु आहे ऐं मां जिहाद ते वञणु थो चाहियां, पर मुंहिंजे जेके वालदेन आहिनि उहे मूंखे इजाज़त नथा ॾियनि। त उन वक़्तु रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त ऐं शख़्स वञ, तूं पंहिंजे वालदेन जी ख़िदमत कर, छो जो अगरि तो पंहिंजे वालदेन जी ख़िदमत कई आहे, उन सां हिकु राति मोहबत सां रहेव त उहा हिकु राति रहणु 1000 साल जंग करण खां अफ़ज़ल आहे। त नाज़रीन, ॾिसंदा हलूं त अगरि माउ पीउ जी ख़िदमत माण्हू करे, उन्हनि सां कुझु टाइम, कुझु लहज़ो गुज़ारे, उन्हनि जी मोहबत ऐं शफ़क़त में रहे, त उन इंसान खे जिहाद खां बि अफ़ज़ल सवाब ऐं उन्हनि खे दर्जो इंसान खे मिले थो। अहिड़े तरीक़े सां रवायतूं ॿुधाइनि थियूं त अगरि कोई इंसान पंहिंजे वालदेन खे मोहबत जी निगाह सां ॾिसे थो त ख़ुदावंद आलम उन निगाह ते उनखे हज जो सवाबु ॾिए थो। तॾहिं रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा हदीस ॿुधाई, इहो फ़रमान ॿुधायो त जेको इंसान पंहिंजे माउ पीउ खे मोहबत जी निगाह सां ॾिसे थो त ख़ुदावंद आलम उन्हनि इंसाननि खे हज जो सवाबु ॾिए थो। त ॿुधंदड़ सभिनीनि पुछियो त या रसूल अल्लाह, एतिरो सवाबु पंहिंजे माउ पीउ खे सिर्फ़ु ॾिसण जो, शफ़क़त ऐं मोहबत सां ॾिसण जो एतिरो सवाबु? त उन वक़्तु ख़ुदावंद आलम जो हबीब ख़ुदा जो नबी फरमाए थो अञा हिकिड़ो हज बि न बल्कि 1000 हजनि जो सवाबु आहे। अगरि तव्हां पंहिंजे माउ पीउ खे मोहबत ऐं शफ़क़त जी निगाह सां ॾिसो त तव्हांखे ख़ुदावंद आलम 1000 मक़बूल हजनि जो सवाबु ॾींदो। नाज़रीन, जेके वालदेन जी अज़मत ऐं उन्हनि जी ख़िदमत में ख़ुदावंद आलम जेको सवाबु रखियो आहे, उन्हनि सां गॾु रहण जो जेको सवाबु ॿुधायो आहे, ऐं आइमा मासूमी अलैहिस्सलाम ऐं ख़ुदा जे हबीब ख़ुदा जे पैगम्बर जेको पंहिंजे वालदेन सां गॾु रहणु, हिकु राति बि गुज़ारण जो सवाबु जिहाद खां अफ़ज़ल करार ॾिनो आहे। उन्हनि जे चहिरे ॾांहुं मोहबत ऐं शफ़क़त सां ॾिसण खे हज जे सवाब जे बराबरि करार ॾिनो आहे। रवायतूं ॿुधाइनि थियूं त अगरि कोई इंसान पंहिंजे वालदेन सां हुस्न सलूक करे थो, उन्हनि जी ख़िदमत करे थो, त उन इंसान जी मौत में आसानी बि थी वेंदी आहे। मौला इमाम सादिक़ अलैहिस्सलाम बिहार अलवार में फरमाइनि था त जेको शख़्स इन ॻाल्हि खे पसंदि करे थो त ख़ुदावंद आलम उन इंसान ते मौत जी सख़्ती खे घटि करे, मौत जी सख़्ती खे ख़तमु करे, त उन इंसान खे चाहे त खपे त पंहिंजे वालदेन सां, पंहिंजे रिश्तेदारनि सां हुस्न सलूक करे, पंहिंजे वालदेन ते अहसान करे, जहिड़े तरीक़े सां ख़ुदावंद आलम फरमाए चुको आहे क़ुर में त पंहिंजे वालदेन ते अहसान कयो,
पंहिंजे वालदेन सां नेकी कयो, उन्हनि जी ख़िदमत कयो। ख़ुदावंद आलम पंहिंजी इबादत सां गॾोगॾु ख़ुदावंद आलम इंसान जे हुकुम ॾिनो आहे इंसान खे त पंहिंजे वालदेन जी ख़िदमत कयो, उन्हनि खे नाराज़ न कयो, उन्हनि खे राज़ी कयो। त नाज़रीन, अगरि कोई इंसान पंहिंजे वालदेन जी ख़िदमत कंदो, उन्हनि खे नाराज़ न रखंदो, उन्हनि खे राज़ी रखंदो, त रवायतूं ॿुधाइनि थियूं त इंसान जी जेका पंहिंजी औलाद पैदा थींदी, उहा औलाद बि पंहिंजे वालदेन खे ॾिसी करे अहिड़े तरीक़े सां उहा बि पंहिंजे वालदेन जी ख़िदमत कंदी। छो जो रवायतूं ॿुधाइनि थियूं त जेको इंसानु करे थो त उनजो ई सिलो इंसान खे मिले थो। इंसानु अगरि पंहिंजे वालदेन सां सुठे नमूने सां पेश ईंदो, उन्हनि जी ख़िदमत कंदो, उन्हनि सां सुठे अख़लाक़ सां पेश ईंदो, ऐं अगरि उहे दुनिया मां हलिया वञनि त उन्हनि जी मग़फ़िरत लाइ क़ज़ा नमाज़ूं पढ़े या क़ज़ा रोज़ा रखाए, त उनजी जेका औलाद आहे उहा बि पंहिंजे वालदेन सां हुस्न सलूक कंदी, ऐं उहा औलाद बि पंहिंजे वालदेन जे मग़फ़िरत लाइ दुआ घुरंदी ऐं पंहिंजी औलाद बि उनजी ख़िदमत करे ऐं उन्हनि जो एहतराम कंदी। त नाज़रीन, अॼु जेको असांजो हीउ प्रोग्राम हुयो, इहो माहे मुबारक रमज़ान जे अमालनि ऐं उन्हनि जी इबादतनि जे सवाब खे वधाइण जो हिकु ज़रियो हुयो। छो जो अगरि इंसानु पंहिंजे वालदेन जो नाफ़रमान हूंदो त उन इंसान खे उहो इबादत जो लुत्फ़ बि नसीबु न थींदो ऐं इबादत जो सवाब बि न मिलंदो। छो जो ख़ुदावंद आलम पंहिंजी इबादत सां गॾोगॾु वालदेन जे अदब ऐं वालदेन जे एहतराम जो हुकुम ॾिनो आहे। अगरि इंसानु पंहिंजे वालदेन जो नाफ़रमान आहे ऐं उन्हनि जा फ़रीज़ा अदा नथो करे, त पोइ ख़ुदावंद आलम बि उन इंसान जा फ़रीज़ा जेके अलाह जा जूं इबादतूं करे थो, फ़रीज़ा अंजाम ॾिए थो, ख़ुदावंद आलम बि उहे क़बूल न कंदो। रवायतूं ॿुधाइनि थियूं त हिकु शख़्स हूंदो आहे जेको रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में अचे थो, चवे थो, या रसूल अल्लाह, मुंहिंजी हिकु मूं उमेद बासी हुई, हिकु मां बास बासी हुई त मुंहिंजी अगरि इहा पूरी थी वेंदी त पोइ मां जन्नत जे दरवाज़नि खे बोसो ॾींदसि। जॾहिं त या रसूल अल्लाह, मुंहिंजी इहा बास पूरी थी वई आहे ऐं मुंहिंजा हाणे मां ॾिसां थो त मुंहिंजा अहिड़ा अमाल कोन्हनि के जो मां बेश्त में वञी सघां ऐं जन्नत जा दरवाज़ा मां चुमी सघां या उनखे बोसो ॾेई सघां, त पोइ या रसूल अल्लाह, हाणे मां पंहिंजे बास खे निभाइण जे लाइ छा कयां? त उन वक़्तु हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब में फ़रमाए थो त तूं वञी करे पंहिंजे पीउ जे पेशानी ऐं पंहिंजे माउ जे क़दमनि खे बोसो ॾे। छो जो इन्ही रसूल जी हदीस आहे, इन्ही रसूल फ़रमायो आहे त तव्हां औलाद जी जन्नत जेका आहे उहा माउ जे क़दमनि जे हेठि आहे। त नाज़रीन, रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा थो फ़रमाए त वञ ऐं पंहिंजे माउ जे क़दमनि खे बोसो ॾे ऐं पंहिंजे पीउ जे पेशानी खे बोसो ॾे। हीउ जेको शख़्स हूंदो आहे, बंदो हूंदो आहे ख़ुदा जो, उहो छा थो चवे त या रसूल अल्लाह, मुंहिंजा माउ पीउ दुनिया में रहिया ई न आहिनि, उहे वफ़ात करे विया आहिनि। रसूल ख़ुदा फ़रमाइनि था त वञ ऐं उन्हनि जे क़ब्र ते वञ, पंहिंजे पीउ जे क़ब्र जे सिरांदी खां ऐं पंहिंजे माउ जे क़ब्र जे पेरांदी खां उन क़ब्रनि खे बोसो ॾे। त हीउ शख़्स चवे थो त या रसूल अल्लाह, मूंखे पंहिंजे माउ पीउ जे क़ब्रनि जी बि ख़बर नाहे, मां छा कयां? त उन वक़्तु रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त वञी करे मुंहिंजे साम्हूं हिते हिन जॻह ते ॿिन्ही पीउ माउ जे क़ब्रनि जो नक्शो ठाह, ॿ यानी लाइनूं पाए करे पीउ जे क़ब्र जे सिरांदी खां ऐं माउ जे क़ब्र जे पेरांदी खां बोसा ॾे, ईअं सम्झ त जीअं तूं बेश्त जे दरवाज़नि खे बोसो ॾिनो आहे। त नाज़रीन इकराम, माउ पीउ जी अज़मत ऐं उन्हनि जी जेका फ़ज़ीलत, उन्हनि जो जेको एहतराम आहे, उहो असांजे हिन मौज़ू में, हिन अॼोके प्रोग्राम में न अची सघंदो। जेको रवायतुनि में जेके आइमा ऐं रसूल ऐं ख़ुदावंद आलम, जेको ख़ुदावंद आलम क़ुरान मजीद में फ़रमायो आहे, उन्हनि जे मुनासिबत सां अगरि ॾिसंदा हलूं त वालदेन जो एहतराम इंसान ते फ़र्ज़ु आहे, उन्हनि जो अदब अगरि इंसानु नथो करे त इंसान जा आमाल रायगन वञनि था। छो जो हीअ माह अफ़ज़ल माह आहे ऐं हिन माह में ख़ुदावंद आलम आसमानी कुतुब नाज़िल कया आहिनि। हिन माह में ख़ुदावंद आलम पंहिंजे रहमतनि, पंहिंजे बरक़त जा दरवाज़ा खोले छॾिया आहिनि। अगरि हिन माह में बि असां पंहिंजे वालदेन खे राज़ी नाहे करे सघिया आहियूं, त पोइ असां ॼण त ख़ुदा खे बि राज़ी न करे सघिया आहियूं। नाज़रीन, अॼु जे हिन प्रोग्राम जो असांजो मौज़ू हिते ख़तमु थिए थो। इंशा अल्लाह सुभाणे ॿिए हिकु प्रोग्राम जे मौज़ू सां तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थींदासीं। अॼु असांखे इजाज़त ॾियो।
अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।